पासे पासे छठे मां अवां खे ख़बर ॾींदासीं जिथे नामवर फनकार जे मरहूम अलाह ॾितो जे फर्ज़ंद जे बारे में ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नामवर फनकार मरहूम अलाह ॾिनो ख़ासकेली जे रागी फर्ज़ंद तासीन ख़ासकेली ऐं संदसि नंढे भाउ खे पुलिस मंशियात केस में चालान करे छॾियो आहे। नामवर फनकार मरहूम अलाह ॾिनो ख़ासकेली जे रागी फर्ज़ंद तासीन ख़ासकेली ऐं संदसि नंढे भाउ खे पुलिस मंशियात जे केस में हिरासत में वरितो आहे। कुझु ॾींहं अॻु राति जो SHO खेनि रक्शे मां लाहे पैसनि जी घुर कई हुई। संदसि वारसनि जो अहिड़ो चवणु आहे। सचो मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नामवर फनकार मरहूम अलाह ॾिनो ख़ासकेली जे रागी फर्ज़ंद तासीन ऐं संदसि भाउ खे पुलिस मंशियात केस में गिरफ़्तार कियो आहे। संदनि वारसनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु राति जो SHO खेनि रक्शे मां लाहे पैसनि जी घुर कई हुई, जंहिं बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। मंशियात जो केस मड़ियो वियो आहे। बदीन जेल मां संदसि राग ॻाइण वारी वीडियो बि वायरल थी आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ठट्टो मां नामवर फनकार मरहूम अलाह ॾिनो ख़ासकेली जे रागी फर्ज़ंद तासीन ख़ासकेली ऐं संदसि नंढे भाउ खे पुलिस मंशियात केस में हिरासत में वठी छॾियो आहे। कुझु ॾींहं अॻु राति जो SHO खेनि रक्शे मां लाहे पैसनि जी घुर कई हुई, जंहिं बाद गिरफ़्तार करे मंशियात जो केस मड़ियो वियो आहे। संदनि वारसनि जो अहिड़ो चवणु आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ठट्टे मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बुरई खां। जी महबूब, छा तफ़सील आहे? जी मुबशर, छठे सां तालुक रखंदड़ सिंध जे लाड़ वारे हिते जो इंतहाई नौजवान रागी तानसीन ख़ासकेली ऐं हुनजे भाउ वसीम खे जेका आहे पुलिस गिरफ़्तारी खां पोइ बदीन जेल उमाणे छॾियो आहे। ऐं बदीन जेल मां संदसि जेका वीडियो जेका जिते उहो राग ॻाए पियो, उहो राग वारी वीडियो वायरल थी आहे। जंहिंखां पोइ ॼाण वठण खां पोइ पतो पियो आहे त 2 ॾींहं अॻु में छठे मां जेको आहे मुअतल करे हटायल SHO कादरबश बराणी पारां नौजवान जेको रागी आहे, उहो रागी उनजी इन करे बि अहमियत हासिल आहे जो सिंध जे भलोड़ रागी मरहूम अलाह ने ख़ासकेली जो नौजवान पुटु आहे तानसीन ख़ासकेली। ऐं तानसीन तमामु भलोड़ जेको आहे नौजवान रागी आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते राग ॻाईंदो रहियो आहे। हिन वक़्तु उन्हनि जी राइश मकली थी आहे। छठे थाणे जी हद जी पुलिस 2 ॾींहं अॻु में राति जो हुनखे गिरफ़्तार कयो वियो संदसि भाउ वसीम सां गॾु। उनखां पोइ जेके ज़रिया ॿुधाइनि था या हुनजा वारस ॿुधाइनि था त पुलिस पारां पैसनि जी घुर कई वई, पैसा न ॾियण सां हुननि ते हिकु केस मड़ियो वियो ऐं हुन केस में हुननि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। जंहिंखां पोइ हुननि खे जेल उमाणियो वियो आहे, जिते जेल में बदीन जेल, छाकाणि जो छठे जी जेल जेका आहे उहा बंदि थियल आहे। बदीन जेल में उहो लाकअप में आहिनि। ऐं बदीन जेल मां तानसीन ख़ासकेली जेको नौजवान रागी आहे, सिंध जे भलोड़ रागी अलाह ने ख़ासकेली जो पुटु आहे, उहो जेको आहे सिंध जे भलोड़ नाले वारे शाइर परवेज़ सिजावली जी जेका शाइरी आहे, उहो पंहिंजे तरन में गूंजाए ॿुधाए रहियो आहे। हुन मां जेके कैदी आहिनि ऐं जेके अलकार आहिनि उहे हुन जे राग में ॿुधी रहिया आहिनि। हुन वीडियो उनजी जेका आहे वायरल थी आहे। जंहिंखां पोइ इहे सूरत साम्हूं आई आहे त केस जेको दाख़िल कयो वियो आहे उहो पुलिस जेको आहे बदनीयती ते दाख़िल कयो आहे। ख़ासि तौर ते हुनजे वारसनि जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे ऐं मुख़्तलिफ़ सुजान धुरियुनि ख़ासि करे इल्मी अदबी धुरियुनि में सख़्तु गिनती फलिजी वई आहे त हिन नौजवान रागी ते अहिड़े क़िस्म जो केस दाख़िल कयो वियो आहे। महबूब बुरई, अवां जी वॾी महिरबानी। क़ौमी